पीएम ख़बर नाज़रीन नमाखे ठटो मारींदासीं जिते मकलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी ऐं जोखिया बिरादरी जे माण्हुनि पारां हलीम आदिल शेख ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं नारेबाज़ी बि कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? मकली ते अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। पब्लिक पार्क खां मकली प्रेस क्लब ताईं बाग हुसैन जोखियो, अमजद जोखियो, अली मोहम्मद अली मीरानी, सलीम चोरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो आहे। सख़्तु नारेबाज़ी कंदे हलीम आदिल शेख ते संगीन इल्ज़ाम आया आहिनि ऐं उन्हनि जे अॻवाननि जो चवणो त MNA जाम अब्दुल करीम जोखियो ऐं पीपल्स पार्टी जे अला क़यादत खां जेको आहे हलीम आदिल शेख माफ़ी वठे जे संदन जे ख़िलाफ़ उन्हनि अॻवाननि जे ख़िलाफ़ नाज़ेबा ॿोली इस्तेमालु कई आहे ऐं संदन ख़िलाफ़ मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे जंहिं ते उहो जेको आहे माफ़ी वठे। उन सां गॾोगॾु हलीम आदिल शेख ते इल्ज़ाम हणंदे PP अॻवाननि जोखिया बिरादरी जे अॻवाननि जो चवणो हो त उहो जेको आहे सरपरस्ती करे थो जेका कब्ज़ा माफ़िया खे ऐं PP जे क़यादत जे ख़िलाफ़ इल्ज़ाम हणे थो। तंहिं करे हुनजी फौरी तौर ते 3 ॾींहनि अंदरि हलीम आदिल शेख माफ़ी न वरिती त सॼे सिंध में एहतिजाज कयो वेंदो। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ऐं हाणे